नाज़रीन हिते ख़बर शामिल कंदासीं कराची खां। कराची में वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे लॉ डिपार्टमेंट में फीस में 50% वाध कई वई आहे। धुरियुनि खे नोटिस जारी कयो वियो आहे। कानून मूजिब वधि में वधि 10% फी साल में वधाए सघिजे थो। नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो, रुगो ज़बानी चयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार शागिर्दनि जो इहो चवणु आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾींदासीं। कराची खां वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे लॉ डिपार्टमेंट में फीस में 50% वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। धुरियुनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। कानून मूजिब वधि में वधि 10% फीस साल में फीस वधाए सघिजे थी। नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो, रुगो ज़बानी चयो वियो हो। दरख़्वास्त गुज़ार शागिर्दनि पारां इहो चयो वियो आहे। अहम ख़बर आहे। नाज़रीन आगाह करियो पिया अवांखे। कराची खां वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे लॉ डिपार्टमेंट में फीस में 50% वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी वई आहे। धुरियुनि खे नोटिस बि जारी कयो वियो आहे। कानून मूजिब वधि में वधि 10% फी साल में वधाए सघिजे थी। नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो, रुगो ज़बानी चयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार शागिर्दनि जो इहो चवणु आहे। ख़बर अवांखे कराची खां ॾियूं पिया। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे लॉ डिपार्टमेंट में फीस में 50% वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। धुरियुनि खे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। कानून मूजिब वधि में वधि 10% फीस साल में फीस वधाए सघिजे थी। जॾहिं त नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो, रुगो ज़बानी चयो वियो हो। दरख़्वास्त गुज़ारनि शागिर्दनि पारां इहो चयो वियो आहे। आगाह करियो पिया नाज़रीन अवांखे। कराची खां वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे लॉ डिपार्टमेंट में फीस में 50% वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी वई आहे। धुरियुनि खे नोटिस बि जारी कयो वियो आहे। कानून मूजिब वधि में वधि 10% फी साल में वधाए सघिजे थी। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। साख सर्किल लाइन ते मौजूद आहे। जी साख, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में उर्दू वफ़ाक़ी यूनिवर्सिटी आहे, उनमें जेको फीस में इज़ाफ़े वारो मामिलो आहे, इन हवाले सां जेको अदालत पारां जेको शागिर्द आहे उनजी जेकी दरख़्वास्त आहे उनखे उन हवाले सां उनजी ॿुधणी लाइ मुक़ररु कई वई आहे। धुरियुनि खे नोटिस बि जारी कया विया आहिनि, जंहिंमें अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो आहे। उर्दू वफ़ाक़ी यूनिवर्सिटी में जेको आहे कानून फीस में जेको आहे 50% इज़ाफ़ो कयो वियो आहे। इहो दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे। जॾहिं त कानून जे मुताबिक़ हर साल वधि में वधि जेकी फीस आहे उहा जेको आहे 10% कई वञे। इहो दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे। अगरि फीस में इज़ाफ़े जे हवाले सां नोटिस या ऑर्डर आहे उहो मौजूदु आहे त उहो अदालत जे आॾो पेश कयो वञे। अदालत जो इहो चवणो आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त नोटिफिकेशन न सिर्फ़ु ज़ुबानी तौर ते चयो वियो आहे ऐं ज़ुबानी तौर ते जेको नोटिफिकेशन आहे उहो कीअं करे सघिजे थो, अदालत जो चवणु आहे। जॾहिं त उर्दू वफ़ाक़ी यूनिवर्सिटी में जेको आहे जेके शागिर्द आहिनि उहे जेको आहे परेशानी में नज़र पिया अचनि ऐं फीसनि में इज़ाफ़े खां पोइ जेके ग़रीब शागिर्द आहिनि उन्हनि में परेशानियुनि में इज़ाफ़ो थिए थो ऐं अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते जेके यूनिवर्सिटी जा अफ़ीसर उन्हनि खां जेको आहे ईंदड़ ॿुधणी ते जेको जवाबु आहे उहो तलब करे वरितो आहे। जी ठीकु आहे, साख, अव्हां जी वॾी महिरबानी।